बोल। हरि बोल। ॾिसो हिन धरतीअ ते अगरि कोई वॾा वॾा नेता आहिनि, राजनेता आहिनि, महापुरुष आहिनि, हाणे जीअं अन्ना आहे, उहे असांजे प्रजा जे लाइ ॾाढो सुठो कमु कनि। मान लो ॾाढी महांगाई बंदि करे छॾियूं, सुठी सुठी सुविधा ॾिनऊं, टोटल मेडिकल फ्री करे छॾियूं। कोई बि बीमार थींदो, चाहे रुपयो अचे चाहे करोड़ रुपयो, उनखे फ्री इलाज थींदो। पेट्रोल घणे रुपए? पेट्रोल 100 रुपए जो मान लो 30 रुपए करे छॾनि, ठीकु आहे। अनाज जेको आहे उहो 10 गुना सस्तो करे छॾनि, पढ़ाई फ्री करे छॾनि। त तव्हां उन्हनि जे प्रति केॾी सद्भावना ईंदी की न तव्हांजे मन में? तव्हां चवंदव न केॾा सुठा माण्हू आहिनि कि देश जे लाइ एॾो वॾो कमु कयो आहे हिननि, कि असांजे लाइ कलयुग में एॾी सस्ताई, ॼण सतयुग थी वियो, उहा नज़र ईंदी आहे। लेकिन हे भगवान जी जेकी कृपा आहे, कथा आहे, भागवत आहे, इन सां जेकी कृपा थी आहे अदृश्य हूंदी आहे। इहा हिननि अखियुनि सां नज़र न ईंदी आहे कि तव्हां हिकु ॾींहुं कथा ते आयो, छा मिलियो तव्हांखे? तव्हां चवंदो मां वञा पई घर में त पाण देरि थी वई, घर वारा चिल्लाइनि पिया, मां वियमि त मूंखे चोट लॻी, मां कथा ते आयमि त मूंखे बीमार थी वियमि, बुखार थी वियो। न, इहो त ॿाहिरि थो नज़र अचे। कहिड़ी ख़बर कंहिंजा प्राण वञण वारा हुजनि ऐं उनखे थोरी चोट लॻी हुजे? कहिड़ी ख़बर आहे? कंहिंखे वॾी कोई घातक बीमारी थियण वारी हुजे ऐं उनखे बुखार थी हुजे 2 ॾींहं? केरु सम्झी सघंदो? इहा ई ॻाल्हि आहे कि संसार जी शयूं अखियुनि सां नज़र ईंदियूं, असां उन में श्रद्धा रखंदा आहियूं। ऐं हीअ सत्संग, कथा, कीर्तन, हीअ संत कृपा, भगवंत कृपा, इहा हिननि अखियुनि सां नज़र न ईंदी आहे त असां विश्वास न रखंदा आहियूं। विश्वास रखो, श्रद्धा रखो कि हिकु पल बि, हिकु क्षण बि अजायो न वेंदो आहे। जॾहिं भागवत में चवनि था, पदम पुराण में, कि हिकु हिकु अखर ते लाभ थींदो आहे, हिकु हिकु अखर ते। त कोई कलाक 2 कलाक वेही कथा ॿुधे, उन्हनि जो हिकु पल बि कीअं व्यर्थ वेंदो? हीउ सॼो भक्ति मार्ग जेको आहे इहो श्रद्धा ते आधारित आहे। भाई श्रद्धा रखो, विश्वास कयो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे।